पंहिंजी लठदा पाण खे अणाप विझाए त ॿारनि वायूं फाटी निकिरियूं सभु कंहिं माण्हू पंहिंजो तड़ सुञा थो जो तूं ताला जे रिज़्क़ मां खाओ ऐं पियो ऐं ज़मीन में फसाद थी बिगेड़ न विझो जॾहिं चवंदा मूंसां असीं त हिकिड़े ताम ते कॾहिं सब्र न कंदा तूं ऐं करे पंहिंजे पारां रखां साला दुआ घुर त ज़मीन जेको पंहिंजो साॼो ऐं पंहिंजा बादर ऐं पंहिंजी कणक ऐं पंहिंजी मूरी ऐं पंहिंजा बसर जमाईंदी आहे असां पैदा करे ॼाई जेकी चङियूं ऐं सादीअ सां छो था मटायो जिन तारो त कंहिं शहर में लही वञो पोइ जेकी घुरो था तो हालात मौजूदु आहे कुआरी मोताजी मतिन आई वई अलाह जे रमण हेठि वरिया इहे न करे अजोड़ी अलाह जे हुकुम खे न ते मञो ऐं पैगुंबर खे नाक ते मारियो कम बे फरमानी सभु बात कयूं त खां लंघंदड़ रहो ऐं मोमिन यहूदीअ नसारे ऐं साबियनि मुंहिंजा जिन अलाह क़यामत जे ॾींहं खे मञियो ऐं चङा कम कया जिन लाइ संदन पालण हार न कीअं वो ऐं न कीअं गमगीन रहंदा जॾहिं आकान जा मर्दो दीअं जे मथां दबल तूर की खड़ो पियो जो तुंहिंजे तोरे तव्हांखे ॾिनो वियो आहे तो करो तो ऐं जेकी मुंहिंजा तो यादि करो मां न चओ वरी हुन खां पोइ हवी फिराओ जेकॾहिं अधे अलाह जो फज़ल बाज न थी आ नहीं ज़रूर शेवा रहमान थियो ऐं उन्ही खे जातो जिया मां छड़ी चर बाबत तखां लॻिया पुछियो त ख्वार बोलड़ा थियो पोइ हुन किसे खे हुन ॻोठ जे आस पास वारनि उन जे पोइ ला इबरत ख़ुदा तरसे ला नसीहत कई जॾहिं मूसा पंहिंजे क़ौम खे चयो अलाह खे गांव कोण जो हुकुम करे तॾहिं चऊं त असां चथर करण लॻे थो छा चवंदा अलाह खां जाइल मां हुजण जी पनाह घुरा थो चऊं त असां ला पंहिंजे पालण हार खां दुआ घुर असां ला चिटाई करे उहो गांव कहिड़े क़िस्म जी आहे मूसा जो अलाह चए त को नकी पूड़ी नकी जवान उन विच सही आहे जेका हुकुम ॾिनो हुयो करियो चऊं त पंहिंजे पालार खां साला आहे दुआ घुरो चिटाई करे त हुनजो रंग कहिड़ो आहे मूसा चयो त अलाह चए थो गोडी ककड़ी रंग घोड़ो हेंडो आहे ॾिसंदड़ खे सराही ॾींदी आहे चऊं त पंहिंजे पालार खां असां ला दुआ घुरो असां ला चिटाई करे को कहिड़े पारे आहे छो त गांव सां वटि पाण जहिड़ी में गॾियल आहे जेकॾहिं अलाह घुरियो त ज़रूर लहंदासीं मूसा चयो त अलाह जे तो गांव अहिड़ी आहे जो नकी हो नार कहिड़ी नकी भोग पियारे हड़ वॾा आहे जेको दबक नाई या त हाणे त पूरो पारा दो को नकी पुठाऊं अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।